नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ ख़त लिखे ॿुधायो आहे त हिन साल 666 अरब रुपया मोकिलिया वेंदा। असां ख़ुशि थियासीं। 4 ॾींहं खां पोइ 34 अरब रुपयनि जी कटौती करे 632 अरब रुपया ॾियण जो चयो वियो। वरी 1 ॾींहं खां पोइ ॿीहर 1 अरब रुपया वधीक घटि करे 661 अरब रुपयनि जो अंग ॿुधायो। सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो वफ़ाक़ खां सिंध खे 126 अरब रुपया मिलिया आहिनि। जेकॾहिं वफ़ाक़ पैसा ॾिना त हफ़ीज़ शेख खे सलाम पेश कंदुसि। मुराद अली शाह चयो आहे त FMBR शबर ऐं गबर जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। शबर मुंहिंजो दोस्त, अला करे उनखे गबर वारो कमु न करायो वञे। वॾे वज़ीर चयो त खेसि सिंध असेंबली में कूड़ो चयो वियो आहे। पगार में वाध जी डिमांड अपोज़िशन कई आहे। मुराद अली शाह चयो त ऑर्डर रिपोर्ट डिटेल जनरल गवर्नर वटि जमा कराईंदो आहियां। गवर्नर इहा रिपोर्ट काल असेंबली ॾे मोकिली आहे। वॾे वज़ीर चयो त सिंध जे गवर्नर खे स्पीकर ॾांहुं ख़त लिखण खां फुर्सत मिले त पंहिंजो कमु करे। स्पीकर ॾांहुं ख़त लिखण जो कमु हिन जो न आहे। मुराद अली शाह खेसि चयो आहे त वज़ीर आज़म को फ़िलाती इजलास घुरायो तयारी करे अचो। इजलास वारे ॾींहुं बि 2 कलाक पहिरीं ॿुधायो वियो आहे त इजलास कैंसिल कयो वियो, जेको अॼु ताईं न थियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।